मॉर्निंग नाज़नीन, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। अहमदाबाद में सिटी बस स्टैंड त ठहिया पर मुहूर्त कॾहिं? कंहिं टाइम ते राज्य में मशहूर अहमदाबाद जी लाल बस AMTS हाणे खोट करे रही है। तॾहिं हुन जा नवा स्टैंड त ठहिया आहिनि पर उन्हनि जे उद्घाटन लाइ कंहिंखे रस रहियो न आहे। आणंद में गुनाखोरी घटाइण लाइ पुलिस जी कवायत। आणंद में वधी रहियल चेन स्नैचिंग जा गुनाह घटाइण लाइ पुलिस पारां भीड़ वारे इलाक़नि में सख़्त वाहन चेकिंग शुरू कयो वियो आहे। जिला पुलिस द्वारा विविध टीमों बनावी वाहन चेकिंगनी कामगीरी चाली रही है। गुनाओ डिटेक्ट करवा माटे विविध टीमों बनावी अने जिल्लाना विविध पॉइंटों पर तमाम कर्मचारीओ द्वारा वाहन चेकिंग थी कार्यवाही चाली रही है। स्कूल जी फी मुद्दे सरकार के निवेदन जो विरोध। गुजरात में स्कूल जेका फी चे उहा भरे छॾण लाइ शिक्षण मंत्री चुडासमा पारां कयल निवेदन जो राजकोट में विरोध करे मंत्री के पुतले जो ऑपरेशन करण जो प्रयास करण में आयो हो। अन्ना हजारे के समर्थन में राजकोट में पिण धरना। अन्ना हजारे पारां दिल्ली में मोदी सरकार के सामूं धरना शुरू कया आहिनि, तॾहिं हुन जे समर्थन में राजकोट में पिण केतरनि माण्हू धरना शुरू कया आहिनि। राजकोट की सब रजिस्ट्रार ऑफिस में लगी बाहि। राजकोट में हल सब रजिस्ट्रार ऑफिस में सुबह जो लगल जबरदस्त बाहि में ऑफिस में रहल घणाई दस्तावेज बरी करे रख थी विया आहिनि। वडोदरा जी यूनिवर्सिटी कैंपस में झगड़न जो प्रमाण वधियो। वडोदरा में आयल MS यूनिवर्सिटी कैंपस में शागिर्दन जा झगड़ा वधण ते प्रशासन ठोस कदम खणण के बदले सिर्फ जांच कमेटी ठाहे संतोष मनी रही है। मोरबी में फायरिंग करे हत्या कंदड़ 6 अरेस्ट। मोरबी के पंचासर गोठ में फायरिंग करे जवान की हत्या करण की वारदात में मोरबी पुलिस पारां हत्या कंदड़ 6 आरोपिन के गिरफ्तार किया वियो है।
मोरबीअ में नकली शराब ठाहींदड़ फैक्ट्री मिली। मोरबीअ जे हिक ॻोठ में नकली शराब ठाहींदड़ मिनी फैक्ट्री ते छापेमारी करे 6 ॼणनि खे अरेस्ट करे 1.5 लख जो माल जब्त कयो वियो आहे। ऊंझा जी मार्केट में जीरे जी आवक में थियो घटारो। जीरे जी आवक में अवल नंबर ऊंझा जी मार्केट में हिन साल जीरे जी आवक में घटाड़ो थियण सां गॾु पूरा अघ पिण न मिलण ते कुर्मी मुश्किल में महसूस करे रहिया आहिनि। भारत जी बैंक सां 1300 करोड़ जो वधीक हिकु फ्रॉड। देश जी बैंकुनि सां चीटिंग करण जी वारदात ते वधारो थी रहियो आहे, तॾहिं हैदराबाद जी हिकु कंपनीअ यूनियन बैंक सां 1300 करोड़ जो फ्रॉड करण जो ॿाहिरि आयो आहे। शहीद जवान जे ॿारनि जे अभ्यास जी जवाबदारी खई सरकार। शहीद जवाननि जे ॿारनि जे अभ्यास जो तमामु ख़र्च हाणे मर्कज़ी सरकार जी जवाबदारी हुअण जो पीएम मोदी पारां ज़ाहिर कयो वियो आहे। भावनगर में शहीदनि खे ॾिनी वई श्रद्धांजलि। भारत देश जे शहीदनि जे मान में जामनगर में एक शाम शहीदों के नाम डायरो रखियो वियो हो, जंहिंमें कीर्तिदान गढ़वी ऐं ओस्मान मीर पारां श्रद्धांजलि ॾियण में आई हुई। शहीदनि जे मान में जामनगर में थियो डायरो। भारत देश जे शहीदनि जे मान में जामनगर में एक शाम शहीदों के नाम डायरो रखियो वियो हो, जंहिंमें कीर्तिदान गढ़वी ऐं ओस्मान मीर पारां श्रद्धांजलि ॾियण में आई हुई। गोंडल में पति ऐं पत्नीअ जी मिली लाश। राजकोट जे गोंडल में एक जवान ऐं हुन जी औरत जी लाश मिली हुई ऐं जवान पुट घायल मिलण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। गोंडल पासे एक्सीडेंट में हिक जी थी मौत। राजकोट जे गोंडल पासे हाईवे ते एक बाइक खे एसटी बस जी टक्कर लॻण ते बाइक ते वञी रहियल जी मौके ते ई मौत थी हुई। हिम्मतनगर में जवान जी हत्या कंदड़ तांत्रिक गिरफ्तार। हिम्मतनगर जे ॻोठ में घर जी ज़मीन में सोन ऐं जवेरात हुअण जो चई करे हुन जी विधी कराइण जे बहाने जवान जी क़त्ल कंदड़ तांत्रिक खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। भावनगर में बाइक चोरी कंदड़ 2 जवान गिरफ्तार। भावनगर में आयल सरकारी सर्टी हॉस्पिटल जे पार्किंग में बाइक की चोरी कंदड़ 2 जवाननि खे पुलिस अरेस्ट करे तहकीकात शुरू कई है।
अहमदाबाद में इंद्र भोजवाणी जी मनाई वई जन्म शताब्दी। अहमदाबाद के कुबेर नगर में साहित्यकार इंद्र भोजवाणी जे जन्म शताब्दी ॾाढे शान ऐं अदब सां मनाई वई हुई। असांजो दोस्त कीमत मोटवाणी, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असां दौलत माखीजा खे सिंधी गब्बर चवंदा आहियूं, तीअं कीमत मोटवाणी जो कद बुत ॾिसी हिननि खे रज़ा मुराद चवंदा आहियूं। रज़ा मुराद कद ऐं बुत ऐं आवाज़ बि उहो ई रज़ा मुराद जहिड़ो अथनि। अर्ज़ु बि कंदुसि त इहो फोटो फ्रंट पेज में ज़रूरु अचणु खपे, पोइ असीं फेसबुक ते रखंदासीं ऐं दुनिया खे ॾेखारींदासीं त हिकु अधीअ जो ॿी अधी सत्कार करे रही आहे। हिन कार्यक्रम जी हिकिड़ी नंढड़ी झलक ॾींदे लाल गोनानी जी ऐं सभु मुंहिंजा प्यारा भाउ भेण, असां सभु सिंधी आहियूं ऐं सिंधियत लाइ असांखे हमेशह जागृत रहणो पए ऐं कमु करिणो आहे। सिंधियत खे बचाइण लाइ असांखे जेको टिनि शयुनि जो ध्यानु रखिणो पए, पंहिंजी सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति ऐं सिंधी शिक्षा, इहो हिकु त्रिवेणी संगम वांगुरु असांखे इन जो कमु करणु खपे। ऐं सिंधी ॿोलीअ लाइ ख़ासि करे सभिनी खां वधीक जेको महत्व जो कमु कंदा आहिनि उहे साहित्यकार ऐं कवि कंदा आहिनि। ऐं कवियुनि लाइ त इन चयो आहे न, जिते न जहाँ न पहुचे रवि वहाँ पहुचे कवि। मां हिकिड़ी इंद्र देव भोजवाणी जी हिकिड़ी मां शायरी ॿुधाईंदुसि तव्हांखे। तवी गुरु जो आहे, तवी गुरु जो आहे, हुजनि आहे तराना, हुजनि आहे ज़बाननि ते पंहिंजा फसाना, अवां वटि सरकार छा न छा आहे। क्या करे हे फॉर्मेलिटी ना है। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण चाहे पर वचन न चाहे। हे हिकिड़ो नंढो असां वचन था कयूं, जेको चवां थो असां सभु गॾु चवंदासीं। मां अॼु खां पोइ कंहिं बि सिंधीअ सां घर में चाहे ॿाहिरि, धंधे में चाहे नौकरी ते, दुनिया जे कंहिं बि कुंड में सिंधीअ में ॻाल्हाईंदसि। पंहिंजी ॿोली, पंहिंजी विरासत, पंहिंजी तहज़ीब जो मान मथां कंदसि। महिरबानी। हे भरूच में सिंधी समाज पारां चेटीचंड जी मची धूम। भरूच में आयल झूलेलाल मंदिर में सिंधी समाज पारां चेटीचंड जी धूम मची हुई। झूलेलाल जे वंशज मनीष साईं सभिनी खे आशीर्वाद ॾिना हुआ।
असांजे गोत्रो खे पुकारे कंहिं वटि पाण अची थो साईं कंहिं वटि पाण अची थो प्रेम असांजे गोत्रो खे पुकारे कंहिं वटि पाण अची थो साईं कंहिं वटि पाण अची थो पत परमेश्वर तू ई रखी थो पत परमेश्वर तू ई रखी थो किसे कोई आज़माए साईं किसे कोई आज़माए अजमेर में झूलेलाल जो निकितो शाही सरगस। अजमेर में सिंधी समाज पारां चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हो। हिन मौके ते झूलेलाल जी शाही सवारी कढी वई, जंहिंमें हज़ारें सिंधी गॾु थिया हुआ। छो न झूमा नचा छो न मौजूं कया छो न छेड़ियूं हणा आयो चेटी चंड छो न गीत गाया छो न खुशियूं कया छो न झुमरियूं पाया आयो चेटी चंड अजमेर जी नगरी सजिया सजी वियो झूलण जो धाम जगमग झूलण जी जोति जगिया नारो लॻो सरियाम चेटीअ जे चंड सबके लख लख वधायूं झूलण जे मेले जूं सबके लख लख वधायूं चेटीअ जे चंड जूं सबके लख लख वधायूं झूलण जे मेले जूं सबके लख लख वधायूं धमालिया लगी छा महफिल सजी हर पासे खुशी मौजा ही मौजा बहराणे साहिब जो स्वागत करण आया प्रेमी सजण आयो झूलण जो फौजा पंजड़ा गाए लालण साईं जा अखो सबई पार लाल साईं जी से साविराए भाग पे जो ठार चेटीअ जे चंड सबके लख लख वधायूं झूलण जे मेले जूं सबके लख लख वधायूं चेटीअ जे चंड जूं सबके लख लख वधायूं झूलण जे मेले जूं सबके लख लख वधायूं। भावनगर में हेमू कालाणी खे ॾिनी वई पुष्पांजलि। सिंध जे सपूत अमर शहीद हेमू कालाणी जो जन्म ॾींहुं हुअण ते भावनगर में सिंधु सेना पारां माताजी देवमा ऐं फ़क़ीर दीपक साईं जे हथां पुष्पमाला पहिराए श्रद्धांजलि ॾिनी वई हुई। पर उनको भी खुशी जी ॻाल्हि आहे कि पंहिंजे सिंधी समाज जी आन बान शान
अहिड़ा हेमू कलाणी जी, तव्हां सभिनी नालो ॿुधो हूंदो, अहिड़ा शहीद हेमू कलाणी जी जिन्हनि ॾाढी नंढी उमिरि में पंहिंजी मातृभूमि जे लाइ पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾिनी, पंहिंजी समाज जे लाइ गौरव जी ॻाल्हि। अॼु अहिड़े संत पंहिंजे साईं हेमू कलाणी जो जन्मदिन आहे त पंहिंजा संत भाई साहब दीपक कुमार जी दुख भंजन देवमा ऐं पंहिंजा समाज जा अॻियां जेका बि हिते आहिनि, त अॼु पाण साईं सभिनीनि जे आशीर्वाद युवाउनि जे मथां अचे, जे इन जोश सां जुसे साईं जे हेमू कलाणी जी देश जी सेवा कई, समाज जी सेवा कई, अहिड़ो आशीर्वाद सॼे समाज जे युवाओं खे मिले, संतनि जो, माता जन जो। त साईं शहीद हेमू कलाणी जिन जी स्मृति आहे, हुन ते पाण पुष्पांजलि माता जी देवमा जी ऐं भाई साहब दीपक कुमार जी पुष्पांजलि कंदा। कच्छ में पुट जे साम्हूं पिता खयां आख़िरी श्वास। कच्छ जे अबड़ासा में रोड एक्सीडेंट थियण ते पंहिंजे पुट जे नज़र जे साम्हूं ई पिता आख़िरी श्वास खणण ते गमगीनी छाइजी वई हुई। कच्छ में मंदिर जे मुद्दे ॿिनि जातियुनि में झगड़ो। कच्छ जे भुज पासे जे ॻोठ में आयल मंदिर जे मुद्दे मंदिर जे पुजारी ऐं ॻोठ जे माण्हुनि जे विच में थियल झगड़ो वधण ते समाधान जा प्रयास कया विया आहिनि। भुज तालुके जे सरपंचनि जो मिलियो सम्मेलन। कच्छ जे भुज में तालुके जे सरपंचनि जो सम्मेलन मिलियो हो, जंहिंमें सरपंचनि खे क़ाइदे जी ॼाण ॾेई करे कमु करण जी ट्रेनिंग ॾियण में आई हुई। ही हुयूं ख़बरूं, वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।